कोहिस्तान जे ॻोठ अली मुराद बारेजो खां अब्दुल करीम बारेजो लिखी आहे ही शायरी। साईं फरमाइनि था, ना हेॾे ॾिठोसीं ना होॾे ॾिठोसीं, अखियूं ॿूटे उल्फत जो पीछो कयोसीं, वॾी दिलि करे दिलि जो सौदो कयोसीं, न की दिलि हईंसीं न को मन हयोसीं, इशारनि इशारनि में कंहिं थी लुटियो, पर न को थी कुछियोसीं न को थी पुछियोसीं, खिलायो बे दिलबर रोवारियो बे दिलबर, ना सस्तो खिलियोसीं ना सोलो रुनोसीं, मरण जी घड़ी ताईं इस जानी पंहिंजो, ना नातो छिनोसीं ना भेरो भॻोसीं।